अस्सलाम वालेकुम। मां वेलकम कयां थी पंहिंजे यूट्यूब चैनल ते। हींअर असांजो तमामु प्यारो सुहिणो मोतबर शख़्सियत असां सां गॾु आहे, असांजो प्यारो सुहिणो स्टार अहमद अली शेख साहब। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम भाई, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। मुंहिंजे यूट्यूब चैनल जे लाइ छा चवंदो सादिया चन्ना ऑफिशियल जे लाइ? मां सभिनी दोस्तनि खे इहो ई चवंदुसि त असांजी भेण जे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट्स ॾियो, शेयर कयो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी। ऐं हिन यूट्यूब चैनल ते तमामु सुठा तव्हांखे खाका मिलंदा, लतीफ़ा मिलंदा, असां जहिड़ा आर्टिस्ट मिलंदा। हुन खां अलावा मज़ा जा भरपूर असांजा आर्टिस्ट जेके आहिनि उहे बि तव्हांखे हिते मिलंदा। घणो कुझु मिलंदो, तव्हां ॾिसंदव त लाइक कंदव त ख़बर पवंदी इंशाल्लाह। हलो ठीकु आहे ठीकु आहे। ऐं अहमद अली भाई सां बि असां वक़्ते वक़्ते सां ॻाल्हाईंदा रहंदासीं। हाल ई मोकिलियायूं था थोरी देरि जे लाइ। ठीकु आहे दादा? ठीकु आहे, ठीकु आहे। ऐं तव्हांजो बि त यूट्यूब चैनल आहे न, कमाल खान टीवी। कमाल खान टीवी, वाह वाह ज़बरदस्त। त कमाल खान टीवी खे बि सब्सक्राइब ऐं लाइक कयो। ऐं मां तव्हांखे ॿुधायां टिकटॉक आईडी बि आहे तव्हांजी? हा, अहमद अली शेख 4। अहमद अली शेख 4। ऐं फेसबुक अकाउंट बि आहे तव्हांजो? उहो इहो अहमद अली शेख जे नाले सां। अहमद अली शेख जे नाले सां। ऐं फेसबुक पेज बि आहे? उहो अहमद अली शेख जे नाले सां। अहमद अली शेख जे नाले मां सां। तव्हांखे हिकिड़ो ॿुधायां त जॾहिं मां पंहिंजो चैनल आनियर कयो कमाल खान टीवी, त सभ खां पहिरियां आपी आलिया चना मूंखे कमेंट्स ॾिना पंहिंजे चैनल लाइ जी। ऐं हींअर तव्हां मुंहिंजे चैनल जे लाइ 3 सालनि खां पोइ मां हींअर वापसि थी अचां पंहिंजे यूट्यूब चैनल ते। त इनशाला उमेदु आहे त तव्हांखे मुंहिंजी जेके बि रिसेंटली वीडियोज़ हूंदियूं सभु पसंदि ईंदियूं। ऐं मुंहिंजा प्यारा भाइर, मुंहिंजी प्यारी भेनर सभु हुन ते नज़र ईंदा आहिनि। हा, थैंक यू थैंक यू थैंक यू। त पोइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब लाइक कयो। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी थींदी। लख